अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। हींअर पेश आहे शहदादकोट मां नज़ीर मंसूमरो जी रिपोर्ट। शहदादकोट में यूरिया भाण जे ब्लैक ते विकिरे ऐं भाण जी शदीद कोट ख़िलाफ़ सिंध आबादगार बोर्ड जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे सणी माण्हुनि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे मुख़्तियारकार आफ़ीस अॻियां पहुची 3 कलाक ताईं धरणो हणी असिस्टेंट कमिश्नर सजाद हैदर कादरी ऐं मुख़्तियारकार सईद अहमद जोखियो खे फौरी तौर ज़िले बदर करे हटाइण जो मुतालबो कंदे यूरिया भाण सरकारी कंट्रोल अघ 1768 रुपया ते हारियुनि खे ॾियण जो मुतालबो करे छॾियो। मुतालबा पूरा न कया विया त 4 जनवरी ते कंबर में डिप्टी कमिश्नर आफिस अॻियां धरणो हयो वेंदो। गाड़ो घुमण सिखी वियो आहे, तव्हांजा बच्चा बि उते न रही सघंदा, तव्हांजा बच्चा मथे उघाड़े नथा रही सघनि, तव्हांजा बच्चा पेर उघाड़े नथा रही सघनि। जेकॾहिं असांजे बच्चनि जो ख़्यालु न आहे त पंहिंजे बच्चनि जे करे हिन एहतिजाजनि में अची थो। ही कम सिर्फ़ सिंध आबादगार बोर्ड जो न आहे, ही कम हर उन हारी जो आहे, ही कम हर उन ज़मींदार जो आहे, ही कम हर उन सियासी अॻुवान जो आहे। खुदारा ये असांजी बच्चनि जी रोज़नि जा मामला आहिनि, इन ते को बि सियासत न करे, इन ते को बि हुकूमत ऐं अपोज़िशन जी ॻाल्हि न सोचे, इन ते को बि कंहिं पार्टी ऐं अॻुवान जी ॻाल्हि न सोचे। मां हिते इन धरणे जी तवसुल सां इन शहर ते हुकुमरानी कंदड़ सवे सालनि जे हुकुमराननि खे चवां थो त तव्हां ख़ुदा जो कसम आहे, जीअं तव्हां पंहिंजी गाॾियुनि जे रेलनि लाइ सॼे पाकिस्तान में भॼो था, जीअं असांजे पाणी लाइ भॼो आहे त असांजा बच्चा बुख ख़बरुनि जी दुनिया।